जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि माघ महीने जी कथा जो अध्याय 17। हिन अध्याय खां पहले मां 16 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 16 अध्याय बि ज़रूरु ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 17। तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। माघ महीने जी महिमा। देवनिधि ब्राह्मण चवण लॻो त हे लोमश ऋषि, संत हमेशह दयालु थींदा आहिनि। हाणे अहिड़ो को उपाय ॿुधायो जंहिं करे शहनी प्रेतनि जो उद्धार थिए। लोमश ऋषि चवण लॻो त हे ब्राह्मण, तूं को बि वीचार न कर। हिननि जे छुटकारे जो उपाय बिल्कुलु सवलो आहे। फ़क़ति माघ महीने में सनानु करण करे हीअ 6 ॼणा प्रेत जूण खे त्यागे पंहिंजे असुल के अगले रूप में ईंदा। माघ महीने में सनानु करण ऐं विर्त रखण जो एतिरो त फल आहे जो कहिड़ा बि पापी सनानु करण सां पापनि खां आज़ाद थी पवनि था। जीअं तारनि जे विच में चंद्रमा वधीक शोभायमान आहे, तीअं सभिनी विर्तनि में माघ जो महीनो वधीक श्रेष्ठ आहे। गऊ हत्यारो, वेदन शास्त्रनि जो निंदक, संतनि जो दोखी, पतिव्रता स्त्रीअ जी लाज लाइण वारो, रजस्वला स्त्रीअ सां संजोग करण वारो, चुगलखोर, चोर, कूड़ो, ठग, रहजन, धाड़ेल, मतिलब त कहिड़ो बि पापी माघ महीने जे विर्त रखण ऐं प्रयागराज जे त्रिवेणी नदीअ में सनानु करण करे हिकदमि पापनि खां छुटी मुक्त थी वञे थो। तंहिं करे हे देवनिधि ब्राह्मण, माघ महीने में फ़क़ति सनानु करण करे इन्हनि जी प्रेत जूण छुटी वेंदी ऐं पंहिंजे असुल के रूप में ईंदा। इन्हीअ में को बि शक न ॼाण त हिन पवित्र महीने जे विर्त रखण सां विष्णु भॻवानु प्रसन्न थिए थो। लोमश ऋषिअ जा इहे अमृत भरियल वचन ॿुधी ब्राह्मण नम्रता सां हथ जोड़े वरी वेनती करण लॻो त हे प्रभु, माघ महीने जे विर्त रखण सां अॻे बि कंहिंजो उद्धार थियो आहे या न? कृपा करे मुंहिंजे मन जो संशय मिटायो। लोमश ऋषि चवण लॻो त हे देवनिधि ब्राह्मण, मां तोखे हिकिड़ी अखियुनि ॾिठी ॻाल्हि थो ॿुधायां, सा तूं कन लाइ ॿुध। अवंती देश में वीरसेन नाले हिकिड़ो राजा हो। उन्हीअ नर्मदा नदीअ जे किनारे ते 16 अश्वमेध यज्ञ कया। ब्राह्मणनि खे गऊ, घोड़ा, हीरा, लाल, जवाहर, सोन, चांदी, ज़मीन दान कयूं। केतिरा दफ़ा सिजा दान कयो, जंहिं करे उनजो यश चोॾस जे चंद्रमा वांगुरु सॼे संसार में पखिड़ियल हो। उन्हीअ साॻे ई देश में भद्रक नाले हिकिड़ो ब्राह्मण मूर्ख ऐं कुलहीन, दुराचारी ऐं पापी रहंदो हो। हुनजे अहिड़नि भ्रष्ट कर्मनि करे देशवासियुनि हुनखे पंहिंजे शहर मां कढी छॾियो। बुख जो सतायल ब्राह्मण घणेई देश घुमंदो पिनंदो प्रयागराज जे तीर्थ ते वञी पहुतो। उहो महीनो माघ जो हो। 3 ॾींहं सांदहि त्रिवेणी नदीअ में सनानु करे हरि परमात्मा जो स्मरण कयईं, जंहिं करे हुन जा सभई पाप हिक खिन में भस्म थी विया। तंहिंखां पोइ ब्राह्मण वरी पंहिंजे मुल्क में मोटी आयो ऐं बाक़ी बचियल सारी उमिरि भगवत जी भक्ति कंदे गुज़ारियईं। ॾिसो परमात्मा जी कुदरत जो राजा वीरसेन ऐं भद्रक ब्राह्मण जो मौत हिकिड़े ई ॾींहुं थियो। ॿई बैंकुठ में विया ऐं साॻे परम पद खे पाताऊं। हे ब्राह्मण, माघ महीने में प्रयागराज जो त्रिवेणी नदीअ में सनानु करण जो एतिरो महात्म आहे। होॾां राजा हज़ारे दान पुण्य ऐं अश्वमेध यज्ञ कया, पर ब्राह्मण फ़क़ति माघ महीने में त्रिवेणी नदीअ में सनानु कयो। हे ब्राह्मण, मां बि उन्हीअ शहर में रहंदो हुअसि ऐं हीअ वार्ता मुंहिंजे अखियुनि ॾिठी आहे। तुंहिंजे पुट ऐं हिननि 5 ई कन्याउनि जो बि माघ जो सनानु करण सां ई कल्याण थींदो। मां तोखे उन्हीअ बाबति हिकु ॿी कथा ॿुधायां थो, तूं बि कन लाइ ॿुध। प्राचीन काल में एकदत्त ऋषिअ बि माघ महीने जे प्रताप सां हिकिड़ो प्रेत जो उद्धार कयो हो। इति श्री पद्म पुराणे माघ महात्म्य 17 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।